अॼु असांजे विच में नासिक शहर जो, नासिक डिस्ट्रिक्ट जो, माना जेके कोल्हापुर में रहंदा आहिनि, श्री नीलेश जी शिरंगी, डेप्यूटी कलेक्टर ऑफ नासिक, इन्हनि वटि लैंड एक्वायरमेंट जो डिपार्टमेंट आहे नासिक जे अंदरि, ऐं सर सां गॾु असांजो रेगुलर ॻाल्हाइण थींदो आहे। ऐं तुंहिंजो बि सर जो ऐं असांजो एडवोकेट विवेक पंजाबी जो ॻाल्हाइण थियो आहे, जेको हुन कल्ह मूंसां ॻाल्हाई, त असां जल्दी पंहिंजे हिते IAS ऐं UPS जंहिंखे सिंधी ॿार खे पढ़णो आहे, उन लाइ असां हिते हिकु सेंटर खोलण जे वीचार में आहियूं। उन जे मथां मंथन थींदो, महीने ॾेढ महीने जे अंदरि पक असां इहो कमु शुरू कंदासीं, जंहिंजे अंदरि असांजो जेको वॾो भाउ शिरंगी सर, उन्हनि जो बि वॾो सहकार थींदो। त मां हाणे शिरंगी सर खे चवंदुसि त पंहिंजा वीचार पेश कनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं। भैया तव्हां असांखे सिर्फ़ु असां UPS ऐं IPS ऐं IAS कीअं थियूं, ऐं इन लाइ तव्हां जेके असांजे भाउ पंजाबी सां गॾु मिली करे ऐं छंछरु ॾींहुं असांजी बि मुलाक़ात थींदी, तव्हांखे ॿुधायो हूंदुनि, त हुन मथां डिस्कशन करे हिकु कमेटी ठाहे ऐं अॻियां कीअं असांजे ॿारनि खे असां बूस्ट कयूं। छो जो शासन ऐं प्रशासन जेसिताईं इन जे अंदरि असांजा ॿार नथा अचनि, तेसिताईं असां केतिरो बि सोचूं, केतिरो बि असांजो दिमाग़ हले, केतिरी बि शक्ति अचे, जेसिताईं उहो इम्प्लीमेंट करण लाइ असांजा ॿार इन में नथा वञनि, तेसिताईं असांजो जेको कमु, असांजो जेको सोचणु, उहो सॼो बेकार थो वञे। त हिन ॻाल्हि जे मथां तव्हां रोशनी विझंदो त असांजा ॿार अॻियां कीअं अचनि ऐं कीअं पंहिंजे पाण खे एक्सपोज़ कनि ऐं हिननि नौकरियुनि जे अंदरि अचनि। सभिनी खां पहिरीं रतन जी मां तव्हांजो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां, जो सेकेंड टाइम तव्हां मूंखे संधी ॾिनी आहे पंहिंजे समाज जे भाउर भेनरनि जे लाइ, मूंखे तव्हां इहो प्लेटफॉर्म ॾिनो आहे। मां सभिनीनि भाउरनि भेनरुनि खे एतिरो ई चवंदुमि, भई बाबा एजुकेशन ज़रूरी आहे। अॼु जी तारीख़ ताईं असां सिंधी भाउरनि भेनरुनि सिर्फ़ु धंधो धाड़ी एतिरे में ई ध्यानु रखियो आहे, पर अॼु जी तारीख़ में असांखे उन खां बि ॿाहिरि निकिरणो आहे ऐं पंहिंजे जेके एवेन्यूज़ आहिनि, जेतिरी बि असां ब्रॉडर रखंदासीं। हाणे इहो अॼु जो प्रोग्राम ॾिठुमि मां, उन में ॾिसी करे ॾाढो फ़ख्रु थियो मूंखे। असांजी भेण संगीता दीदी आहिनि, या पहिरीं नेलानी सर ॿुधायो, त असांजे रूट्स जेके आहिनि, रूट्स एतिरियूं मज़बूत आहिनि, त असां जिते चाहियूं उते टिड़ी पखिड़िजी सघूं था पिया। त उन्हनि रूट्स जे ई ज़रिए असांखे पाण खे फैलाइणो आहे। त मुंहिंजी सभिनीनि भाउरनि भेनरुनि खे विनती थींदी, भई पंहिंजे ॿारनि खे तव्हां कंहिं बि प्रकार जो एजुकेशन जो बैरियर न आणियो। भई बाबा तूं सिर्फ़ु डॉक्टर ई थी, तूं सिर्फ़ु इंजीनियर ई थी, या फलाणो वग़ैरह, जेका बि एजुकेशनल क्वालिफिकेशन हुनजे लाइ इंट्रस्ट हुन में रहे थी, लेट हिम परस्यू दैट डिग्री, लेट हिम परस्यू दैट क्वालिफिकेशन। पर मुंहिंजो सिर्फ़ु चवण जो ज़रियो हिकिड़ो ई रहंदो, भई उनखे तव्हां नंढपण खां गवर्नमेंट सर्विस खे एक्सपोजर ॾियो। गवर्नमेंट सर्विस हले कीअं थी पई, कोई सरकारी कमकाज कीअं थो थिए पियो, कंहिंमें कंहिंजो कमु कीअं थो थिए पियो, ऐं उन ज़रिए में उनखे तव्हां सुपिनो ॾेखारियो, भई बाबा तूं जे हिन कुर्सीअ ते वेहंदे त उन तुंहिंजे हिकिड़ी सहीअ सां, तुंहिंजे हिकिड़े ज़रिए सां, या तुंहिंजे मदद सां कंहिंजो भलो थो थी सघे पियो। उहो जे असां पंहिंजे भाउरनि खे, पंहिंजनि ॿारनि खे जो एक्सपोजर ॾींदासीं, त मूंखे एतिरो विश्वास आहे त असांजा ॿार स्वाभाविक स्वरूप सां उन फील्ड में बि पंहिंजो नालो रोशन कंदा। तंहिंखां पोइ तंहिंखां सवाइ ॻाल्हि एतिरी आहे, मां सिर्फ़ु पंहिंजो हिकिड़ी 2 मिंटे में पंहिंजो एग्ज़ाम्पल शेयर कंदुसि। मूंखे इंग्लिश में सिर्फ़ु 35 मार्कूं हुयूं 10 में, ऐं मां 52% 10 में मार्कूं खणी करे पास थियो आहियां। अॼु जी तारीख़ में 52% मार्कूं ऐं 35 मार्कूं सिर्फ़ु इंग्लिश में, दे आर टू बी कंसिडर्ड एज अ टैबू एंड दे आर टू बी व्यूड बाय द पीपल एज अ डम कैंडिडेट। माना जंहिंखे कोई माना वारस न हुजे, भई बाबा रहियो त तकलीफ़, न रहियो त बि तकलीफ़, तंहिंखां इन ई तकलीफ़ पहिरीं असांजे पासां कढी छॾ ॿाहिरि। त ओड़नि ॿारनि खे 35 मार्कूं ॾेई करे कढिबो आहे। त ओड़ो 35 मार्कूं खणी करे मां इंग्लिश में पास थियो आहियां, पर पंहिंजे अंदर में ज़िद हुयो। माउ पीउ उहो रस्तो ॾेखारियो जंहिं ज़रिए अॻिते खां पोइ जो जेको मुंहिंजो एजुकेशनल ग्राफ रहियो, उहो बिल्कुलु पॉज़िटिव ऐं अप ट्रेंड रहियो आहे। उन केस में मां सभिनी खे एतिरो ई चवंदुमि, भई ॿारनि खे तव्हां महिनत करणु ॾियो, उनखे एक्सपोजर ॾियो, ऐं एक्सपोजर जे ज़रिए उन्हनि खे हिकिड़ी उहा फीलिंग ईंदी, भई पंहिंजे इन्वॉल्वमेंट सां, पंहिंजे माध्यम सां असां कंहिंजो भलो था करे सघूं पिया। ॿी ॻाल्हि, मां पाण UPSC जी पई तयारी कई हुई,
यूपीएससी जी IAS जी तयारी करण टाइम ते हिकिड़ो मन में मूंखे न्यूनगंड ऐं हिकिड़ी लो फीलिंग हुई भाई बाबा आई एम अ सिंधी बट आई एम नॉट अवेयर अबाउट माई सिंधी लैंग्वेज। यूपीएससी में सिंधी ऑप्शनल हिकिड़ो सब्जेक्ट आहे, उहो सिंधी ऑप्शनल सब्जेक्ट केर बि खणी सघे थो पियो, भले उहो सिंधी हुजे या नॉन सिंधी हुजे। ॿी कहिड़े बि ऑप्शनल्स में असांखे कंपल्शन रहंदी आहे, जे तव्हां मराठी लिटरेचर खणंदा त तव्हांखे मराठी में ई एग्ज़ाम लिखिणो आहे, जे तव्हां उर्दू लिटरेचर खणंदा त उर्दू में ई लिखिणो आहे। सिंधी हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमें तव्हांखे अरेबिक स्क्रिप्ट में बि आंसर था करे सघो पिया ऐं देवनागरी स्क्रिप्ट में बि तव्हां आंसर था करे सघो पिया। इन जे करे ज़रूरी न आहे भई असांखे अरेबिक स्क्रिप्ट ई अचणु खपे, उहा असांजी रिचनेस आहे, उहा रिचनेस असां सिखी वठूं जंहिंजे ज़रिए असांजी लैंग्वेज अॻिते वधंदी। पर सिंधी लिटरेचर इहो ऑप्शनल खणी करे असांजो जेको पेपर वेंदो चेकिंग जे लाइ उहो कंहिं सिंधी भाउ वटि वेंदो, सिंधी भेण वटि ई वेंदो, त कोई सिंधी भाउ भेण इहो ई सोचींदो भई बाबा जेको ॿारु आयो आहे जंहिंजो पेपर पाण वटि आयो आहे उहो निश्चित स्वरूप में सिंधी हूंदो, 99% त सिंधी लिखंदो ॿारु। त इन केस में जे असां उन लैंग्वेज खे खणी करे यूपीएससी जे लाइ अप्रोच कंदासीं त स्वाभाविक तौर ते मूंखे एतिरो विश्वास आहे त असांजा ॿार यूपीएससी जे फील्ड में IAS IPS थियो, IRS थियो या अलॻि अलॻि स्ट्रीम्स आहिनि। यूपीएससी मां कुल मिलाए करे 27 प्रकार जूं अलॻि अलॻि सर्विसिस जी रिक्रूटमेंट थींदी आहे। इन खां बि अॻिते मां चवंदुमि जे कोई तव्हां कोशिशि करण खां पोइ बि जे नथो इहा सक्सेस अचे पई हथ में, त असांजे वॾनि पाकिस्तान छॾी तंहिं महिल हथ में कुझु बि न हुयो। अॼु 60-70 सालनि खां पोइ जंहिं महिल असां पाण खे पुठियां ॾिसूं था पिया त अॼु असां पाण खे हिकिड़ी सुठी तरह सां भारत देश में इस्टेब्लिश करे रखियो आहे। त हिन करे हिमत न हाराइणी आहे, पंहिंजे अंदरि विश्वास रखिणो आहे ऐं पंहिंजनि कर्मनि जे मथां विश्वास रखी करे अॻियां आसे वधूं। त स्टेट सर्विसिस आहिनि जेके IAS IPS जे सबऑर्डिनेट थींदियूं आहिनि। डेप्यूटी कलेक्टर आहियां मां फ़िलहाल, मां स्टेट सर्विसिस मां डेप्यूटी कलेक्टर करे सिलेक्ट थियो आहियां। इन करे स्टेट सर्विसिस में बि जेके सर्विसिस ऑफर थियनि थियूं पियूं उहे के घटि क्वालिटीअ जूं कोन्हनि के या घटि एक्सपोजर जूं कोन्हनि के। इन करे भाउरनि भेनरुनि खे मुंहिंजी विनती रहंदी भई ॿारनि खे पंहिंजे गवर्नमेंट सर्विस जो एक्सपोजर ॾियो, गवर्नमेंट में कमकार कीअं थो थिए पियो उन जो एक्सपोजर ॾियो। तंहिंखां पोइ मुंहिंजे माउ पीउ सिर्फ़ु हिकिड़ी सुठी ॻाल्हि हीअ कई भई जंहिं महिल मां 10 में सिर्फ़ु 52% मार्कूं खणी 35 मार्कूं इंग्लिश में खणी करे पास थियोसि, मां ब्राह्मण कुल खे थो बिलोंग कयां पियो। मुंहिंजे पप्पा मन में निश्चय कयो हे छोरो कुझु कंदो कोन, इनखे वाराणसी मोकिले करे वैदिक अध्ययन कयूं ऐं इन खां अॻिते हलाए करे पंहिंजो वैदिक धर्मशाला अॻिते वधायूं असां। पर मुंहिंजी मम्मी अची करे रुनी ऐं मम्मीअ चई हिनखे सिर्फ़ु 2 सालनि जी मोहलत ॾियो, 2 सालनि में जे न वधियो अॻिते त हिनखे भले तव्हां बेशक वाराणसी मोकिलिजो, पोइ पंहिंजी पंडिताई कंदो रहंदो ऐं पंहिंजे धर्म खे बि अॻिते वधाईंदो। पर मूंखे जेके 2 साल मिलिया ऑक्सीजन ते, उन्हनि में मां जेका मूंखे संधी मिली उनजो मां सोनो कयो। सिर्फ़ु एतिरो ई आहे भई ॿारनि खे पंहिंजे तव्हां संधी ॾियो, उन्हनि खे अॻिते वधायो ऐं कोई बि बैरियर न रखी करे उनखे एक्सपोजर ॾियो। इन विच में मां जी हाणे नासिक में मूंखे हिकिड़ो साल थियो आहे पोस्टिंग थी करे, रतन जी सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे या गुरमुख जगवानी साहिब आहिनि जेके पहिरीं असांजा MLC हुया महाराष्ट्र लेजिस्लेटिव काउंसिल जा, उन्हनि सां मुंहिंजो ॻाल्हाइणु थियो आहे। सवाइ विवेक पंजाबी हिकिड़ो नओं एडवोकेट आहिनि जेके एकदमि एंथुजियास्टिक आहिनि, सिंधी ॿारनि जे लाइ सिंधी समाज जे लाइ करण जे लाइ बेहद इच्छुक आहिनि। त उन्हनि सभिनीनि खे उन्हनि सभिनीनि जी मदद सां असां हिकिड़ो प्रयास था कयूं पिया जंहिंजे ज़रिए सिंधी ॿारनि खे गवर्नमेंट सर्विसिस में आणण जे लाइ उनखे कंड्यूसिव एनवायरनमेंट कीअं क्रिएट थी सघंदो, उन्हनि खे अॻिते वधाइण जे लाइ छा करणु खपे ऐं कहिड़ी तरह सां उन्हनि खे पढ़ाई करणु खपे, उहो जेको मार्गदर्शन थींदो उहो मार्गदर्शन करण जे हिसाब सां असां क्लासिस जो हिते कुझु त कुझु नियोजन करण जी प्राइमरी लेवल ते चर्चा थियल आहे। असांजी इच्छा आहे भई असां उनखे वाइडर प्लेटफॉर्म ते, वॾे प्लेटफॉर्म ते उनखे एक्सपोज कयूं, जीअं असांजा ॿार असांजा भाउर भेनरूं सभिनीनि खे हिकिड़ी हायर डेज़िग्नेशन में अची करे हिकिड़ो पंहिंजो सिंधी बाणो असां उनखे वॼाए करे ॾेखारियूं भई बाबा सिंधी जेको ॿारु अचे थो पियो उहो पाण सां सिर्फ़ु हिकिड़ी भाषा नथो खणी अचे पियो, पर उन प्रशासन में हिकिड़ी प्रकार जी विश्वासार्हता थो आणे पियो। मां सिर्फ़ु हिकिड़े मिंट में तव्हांखे 2-3 एग्ज़ाम्पल ॿुधाईंदुसि। मां पंहिंजे सर्विस में लैंड एक्विजिशन जो मुंहिंजो कमकार आहे, नेशनल हाईवे जो कमकार जेको हले थो पियो उन में ज़मीन संपादन करे मूंखे नेशनल हाईवे खे ॾियणो हूंदो आहे। त इन विच में नेशनल हाईवे खे जे ज़मीन ॾियणी हूंदी आहे त ज़मीनुनि जा अनेके वाद हूंदा आहिनि, अनेकियूं उन में लिटिगेशन्स थींदियूं आहिनि। त उहे लिटिगेशन सॉल्व करण जे लाइ जेके असां वटि कंप्लेंट्स ईंदा आहिनि, सभिनी खां पहिरीं कंप्लेनेंट
असां वटि अप्रोच ईअं थींदो आहे, भई सर आपको कुछ लेना देना हो तो आप बोल दो, आप हमारे फेवर में डिसीजन दे दो, आई एम ऑन दी पब्लिक प्लेटफॉर्म, आई एम ओपन, मां जेको चवां थो उहो अथॉरिटी सां थो चवां पियो। बट असां सिंधी हिकिड़ी प्रकार जी असां नैतिक मूल्य था खणी हलूं पिया, स्ट्रगलिंग वैल्यूज़ था खणी हलूं पिया, जंहिंजे ज़रिए असां कंहिंजे मथां अन्याय सहन नथा करे चाहियूं पिया। असां पाण बि असां अन्याय न सहियो आहे, ऐं कंहिंजे मथां अन्याय सहन करण बि असां न ॾींदासीं। इन करे असां पंहिंजे कम जे ज़रिए हिकिड़ो सुठो एग्ज़ाम्पल था सेट करे सघूं पिया, जंहिंजे करे अॼु समाज में कोई माण्हू जंहिं महिल सोचे थो पियो भई मुंहिंजो कमु श्रृंगी साहिब वटि आहे, त जे हर कोई माण्हू आहे, हर कोई उनजो हिस्ट्री कढण जी कोशिशि कंदो आहे, त जंहिं महिल उनखे सम्झ में थी अचे भई हे नॉन मराठी बैकग्राउंड जो आहे, सिंधी माण्हू आहे, त उन्हनि में हिकिड़ी विश्वास थी अचे पई भई सिंधी माण्हू आहे त उन मां 100% असांखे न्याय मिलंदो, को न्याय किथे बि न थींदो, ऐं असांखे जेको बि योग्य हूंदो उहो ई उन खां असांखे न्याय मिलंदो। त उहा जेका फीलिंग आहे, उहा जेका भावना आहे, असां जेतिरो प्रशासन में प्रसार कंदासीं उन जो, त निश्चित स्वरूप में हिकिड़ी प्रकार जी जेका पॉज़िटिविटी आहे असांजे समाज जी, उहा पॉज़िटिविटी असां सभिनीनि में कुझु न कुझु ॾेई करे असां पंहिंजो प्रशासन में, शासन में पंहिंजूं जेके बि घुर्जूं आहिनि उहे पूरियूं करे सघंदासीं। रतन जी, मूंखे मां टाइम एक्सीड कयो आहे 5 मिंट, पर मूंखे जेके मुद्दा चवणा हुया मां से चया आहिनि। इन खां Yes, yes, वधीक जे मूंखां कुझु घुर्ज हुजे, मां 24 कलाक पंहिंजे yes, समाज yes. जे प्रति मां जागरूक आहियां, ऐं मां समाज जे प्रति जेतिरो थी सघंदो मां बिल्कुलु बेशक कंदो रहंदुसि। साईं तव्हांजी शेवाऊं मूंखे ख़बर आहिनि। एनी टाइम असांजो मैसेज हूंदो आहे, तव्हांजा कमु तव्हां कमु करे ॾींदा आहियो, ऐं इहा ई आशा जेकी तव्हां हाणे चई, या पाण हाणे अॻियां हली करे अञा हिकु ॿ ॼणो जॉइन थियनि था पाण सां गॾु, त पाण इहा ॻाल्हि कयूं। शासन प्रशासन में जेसिताईं असांजी प्रेज़ेंट ई कान्हे तेसिताईं कुझु नथा थी सघूं, त हुनजो हिकु एज़ अ फाउंडर मेंबर्स थी करे असां शुरूआति था कयूं। ऐं सॼे भारत जे अंदरि मां अॼु हिन वेबिनार जे द्वारा सभिनि खे विनंती कंदुसि, असां हिकु उनजे मथां प्रोजेक्ट ठाहींदासीं, उहो प्रोजेक्ट ऑल ओवर इंडिया मोकिलींदासीं। जेके बि गरजू ॿार आहिनि जंहिंखे IAS IPS ऐं UPS जे अंदरि अचिणो आहे, त उन्हनि खे असां देवलाली में घुराए करे हिते रहण जो, उन्हनि खे पढ़ाइण जो, ट्यूशन जो सभु इंतज़ाम करणो आहे। त सिर्फ़ु असांजा त दूत थी करे कमु कयो, बाक़ी सॼो कमु असांजी टीम कंदी, ऐं वधि में वधि ॿारनि खे कीअं असां शासन प्रशासन में मोकिलींदासीं उहो असां कंदासीं। तव्हां सिर्फ़ु असांखे ओड़ा होशियारु ॿार ॻोल्हे करे असां वटि उन्हनि खे मोकिलियो। सही, धन्यवाद। रतन जी, मां तव्हांखे सिर्फ़ु क्लोज़िंग में हेतिरी चवंदुमि, होशियारु ऐं मंद कुझु बि न हूंदो आहे, महिनत ऐं अंदरी इच्छा इहा ई ज़रूरी आहे। मां इन करे पंहिंजो जेको बैकग्राउंड ॾिनो, उहो बैकग्राउंड एतिरो ई क्लियर कयो भई मां सिर्फ़ु 35% मार्कूं खणी करे मां इंग्लिश पास कई आहे, तंहिंखां पोइ 10 में 52% मार्कूं हुयूं, त इन करे मार्क्स आर नॉट दी बैरियर फॉर एनी सक्सेस। तव्हां जहिड़ो हिकु असां वटि अञा हिकु एग्ज़ाम्पल आयो हो, ओम शांति जेके पंहिंजे हिते आहिनि, उते उहे शेवा ॾींदा आहिनि, डॉक्टर परब करिया, ही इज़ अ डॉक्टर। हे असांजे स्कूल में अची ॿारनि खे ॿुधाई 10 जे अंदरि मूंखे साइंस में तव्हां जहिड़ियूं 35 मार्कूं मिलियसि, पासिंग मार्कूं, ऐं 11 जे अंदरि उन एडमिशन वधी साइंस में। सभु ॼणा खिलंसि पिया, भई तूं साइंस थो खणे ऐं तुंहिंजी छा आहे मार्कूं इहे, पर उन हा तुन 12th जे अंदरि 99% मार्कूं खई, फिजिक्स साइंस केमिस्ट्री में। त माना कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है, कुछ भी हो हाँ, सकता है, कंहिंजो अंदर अलॻि स्पार्क ज़रूरी है, हाँ, स्पार्क ज़रूरी है। हाँ, बस उन्हनि जो बि चई मां 12 बाय 12 जे खोली में पढ़ंदुसि, मां पतरे जे खोली में पढ़ंदुसि। अॼु जेको बि आहे भॻवान जी कृपा सां आहे, इन करे मां पंहिंजे पाण खे भॻवान खे अर्पण करे छॾियो। बिल्कुलु, ॾाढो सुठो। मोटिवेशन हमेशा ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे इहो प्लेटफॉर्म ॾिनो आहे। मुंहिंजी सिर्फ़ु गुज़ारिश एतिरी रहंदी, वेबिनार जे ज़रिए जेतिरा ॿार अञा एक्सपोज थींदा, जेतिरा ॿार प्रशासन में, शासन में शामिल थींदा, ओतिरियूं असांजूं जेके अड़चनियूं आहिनि, दिक़तियूं आहिनि, उन्हनि जो सभिनीनि जो मार्ग निकिरंदो रहंदो, ऐं असां पंहिंजो सिंधी बाणो वॼाईंदा रहंदासीं। थैंक यू।